अस्सलाम वालेकुम। सबक चौथे में ये मारूफ़ जो आवाज़ असां पढ़ियो हुयोसीं। सबक 6 में असां वाव मारूफ़ जो आवाज़ पढ़ंदासीं। वाव मारूफ़ जो बि साॻियो ई क़ाइदो आहे जेको या मारूफ़ जो क़ाइदो आहे। या मारूफ़ छो थींदी आहे, कीअं थींदी आहे, उन लाइ कहिड़ा शराइत आहिनि। वाव मारूफ़ जे लाइ बि उहे ई साॻा आहिनि, बसि फ़र्क़ु आहे हरकत जो, त हुन में ज़ेर आहे, हिन में पेश आहे। जेकॾहिं तव्हां या मारूफ़ खे सम्झणु चाहियो था त उन लाइ सबक चौथे वारी वीडियो तव्हां चैनल तां ॾिसी सघो था। पाण हिन में वाव मारूफ़ पढ़ंदासीं ऐं उन खां अलावा हिन सबक खे हिजे करण जो तरीक़ो ऐं रवा में पढ़ण जो तरीक़ो, पदनि में टोड़े करे धार पढ़ण जो तरीक़ेकार। उन खां अलावा पोयनि सबक़नि जो जेको दौरु ॾिनल आहे उनखे सम्झंदासीं ऐं ॿारनि खे लिखाइण जे हवाले सां इंशाअल्लाह हिन सबक में तव्हांखे रहनुमाई ॾिनी वेंदी। त वीडियो मुकमल ॾिसिजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सीन ज़बर स, बे ज़बर ब, स ब, काफ़ पेश को, सबक़। हाणे हीअ टई अखर गॾाए करे जे असां इन जे करे न कयासीं जो ॿ अखर जॾहिं धार असां जे करे वरी उन्हनि खे गॾाए रवां कंदासीं त ॿार खे रवां करण में आसानी थींदी। ॿार थोरनि अखरनि खे मिलाइणु सिखंदो ऐं अहिड़े तरीक़ेकार सां थोरे खां पोइ घणे जे तरफ़ ईंदो, ॿार खे आसानी थींदी बिल्कुलु। 6 ज़बर 6, हे वाव नून हो, छह हो, सबक़ छह हो। हिन ते ज़बर लिखियलु बिल्कुलु बि न हुजे, भली न हुजे, पर हिन खे ज़बर जो आवाज़ ज़रूरु आहे, सो छे खे असां ज़बर सां हिजे पिया था कयूं। ऐं हे वाव नून हो, छहों, हे असां छहों पढ़ंदा आहियूं, लेकिन जाइनि ते हे खे पेश ॾिनल हूंदी आहे। हिन खे हे वाव नून पेश हूं लिखियलु हूंदो आहे, जेको सम्झ खां ॿाहिरि आहे, छो जो असां छहों न आहियूं पढ़ंदा, छहों पढ़ंदा आहियूं। जेकॾहिं तव्हांजे इलाइक़े में छहों पढ़ियो वेंदो आहे त मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त कहिड़े इलाइक़े में अहिड़े तरीक़ेकार सां पढ़ियो वेंदो आहे। सिंधियुनि जो लहजो जेको आहे, जेको आमतौरु मुंहिंजे मुआशिरे में आहे, उहो त इहो ई आहे, छहों जेको आवाज़ आहे उन में पेश कान्हे। बेवापेशा बू, टे ज़बर ट, बू ट। हीउ जेको आहे असां रवां कयोसीं धार, इन खे चइबो आहे पदनि में टोड़णु। लफ़्ज़ खे पदनि में टोड़ियोसीं ऐं इहे पद वरी जोड़े करे लफ़्ज़ ठाहींदासीं, बूट। हैदर ही, बेवापेशा बू, टे ज़बर ट, बूट। अलिफ मद आ, हेज़र हे, आहे, नून ज़ेर ने, आहे ने, बूट ही, बूट। हाणे हिते हिन जे करे गॾाए पढ़ियोसीं जो होॾे असां पदनि में धार पढ़ण सां ॿार खे ॻाल्हि सम्झाईसीं त हीअ धार पदनि जेके गॾजनि था, ऐं हिते वरी असां गॾाए पढ़ियोसीं त जीअं ॿार खे लफ़्ज़ जी बि सुञाण थी वञे त हीअ लफ़्ज़ छा ठहियो, बूट। आहे ने, स्वादवा पेशा सू, फे ज़बर फ, सूफ। हैदर ही, स्वादवा पेशा सू, फे ज़बर फ, सूफ। अलिफ मद आ, हेज़र हे, आहे, नून ज़ेर ने, आहे ने, सूफ ही, सूफ, आहे ने। ॿार खे उमिरि जे हिसाब सां परेशानी थी सघे थी नवां लफ़्ज़ सिखण में। उन परेशानी खे घटाइण जे लाइ बहितरीनु तरीक़ो इहो आहे, ॿार खे हौसलो ॾियण लाइ ॿार खे सम्झाइजे, पुटु हीअ जेके तुंहिंजा ॼातल सुञातल अखर जेके पुठियां तूं पढ़ी चुको आहीं, इहे साॻा ई अखर आहिनि। इन स्वाद सां गॾु असां वाव ॾेई करे मथां पेश ॾिनोसीं त वाव मारूफ़ जो आवाज़ ठहियो स्वाद सां गॾु, सू। फे ज़बर फ, साॻी फे फानूस जेका तूं पढ़ी आहीं पुठियां, इन्हनि सां ई हीअ लफ़्ज़ जुड़नि था, का नई शइ न आहे, परेशान थियण जी का बि ॻाल्हि न आहे। तेवा पेशा तू, ते ज़बर त, तू त। हैदर ही, तेवा पेशा तू, ते ज़बर त, तू त। अलिफ मद आ, हेज़र हे, आहे, नून ज़ेर ने, आहे ने, तू त, ही, तू त, आहे ने। हीअ असांजो सबक़ु सॼो थी वियो। ये मारूफ़ जो जेको क़ाइदो आहे उहो त तव्हां सबक़ु चौथे में ॾिसी सघो था, लेकिन वाव मारूफ़ जो हिकिड़ो क़ाइदो आहे त वाव पाण खां पहिरियां अहिड़ो हरफ़ खणंदो जंहिं हरफ़ ते पेश हुजे, लाज़मी। जेकॾहिं वाव खां पहिरियां हरफ़ ते पेश कान्हे,
पेश काने जो मतिलबु इहो न आहे त लाज़मी आहे त पेश लिखियलु हुजे, भली लिखियलु न बि हुजे लेकिन आवाज़ु पेश वारो हुजे। ठीकु, मतिलबु असां लिखंदा त इन जे करे आहियूं न त जीअं जंहिंखे इन लफ़्ज़ जी ख़बर न आहे इहो कीअं पढ़िजे त उनखे ख़बर पए, छो जो ॿार खे ख़बर न हूंदी आहे त सूफ़ खे स्वाद खे पेश ॾियूं या न ॾियूं, ज़बर सां पढ़ूं या ज़ेर सां। त वाव खां पहिरियां को लफ़्ज़ ई कोन्हे, लेकिन ज़बर सां ऐं पेश सां त असां पेश उन जे करे ॾींदा आहियूं जीअं चिटो थी बीहे त हीउ पेश वारो आवाज़ु आहे, ज़बर वारो आवाज़ु न आहे। पर जेको लफ़्ज़ सूफ़ आहे उहो ज़बर सां त थींदो ई न आहे न, त उन जे करे असां हीउ जेको मथां पेश लिखियो आहे इहो न बि लिखियलु हुजे तॾहिं बि हिते पेश जो आवाज़ु आहे ई आहे। सो वाव खे मारूफ़ थियण लाइ पाण खां पहिरियों अहिड़ो आवाज़ु खणणो पवंदो आहे जेको पेश वारो आवाज़ु हुजे, त इहो तरीक़े सां मारूफ़ थींदो आहे। ठीकु आहे, हाणे हेठि जेका हीअ लाइन आहे इन में पुठियनि सबक़नि जो दौरु ॾिनल आहे, उन दौर खे असां सम्झण जी कोशिशि कयूं था। हिन में ॼाणणु चाहियो था त ककपटी वारी वीडियो बि तव्हांखे चैनल तां मिली वेंदी, उहा बि ॾिसी वठो, फ़ाइदो ॾींदी तव्हांखे तमामु घणो। एपिसोड 2 पहिरियों सबक़ु ज़बर वारो आहे, ॿियो मद वारो आहे, ऐं टियों जेको आहे ज़ेर वारो, चोथों मारूफ़ वारो, पंजो पेश वारो आहे। सबक़ु एपिसोड 2 खेदवर ख, हीउ जेको ज़बर वारो आवाज़ु आहे इहो पहिरियों सबक़ु आहे। ॾुख साॻे तरीक़े सां सीन पेश सु, खेदवर ख, सुख, अलिफ सा। हाणे हीअ अलिफ जो आवाज़ु जेको आहे मद जो सबक़ु आहे ककपटी जी ॿी सीट। फैपिशो फो साफ़, बेवा पेशा बू, तई ज़ेरे टी, बू टी, काफ़ा पेशा कू, काफ़ ज़बर क, कू क, सीनवा पेशा सू, टे ज़बर ट, सूट। हिनखे हेजे करण खां पोइ असां वरी वराए हिनखे रवा में बि ॿार खे पढ़ाईंदासीं, छो जो हीअ थोरा थोरा अखर आहिनि। ॾुख, सुख, साफ़, बू टी, कू क, सू ट। हाणे इहो बि थी वियो। इन खां पोइ वारो आहे लिखण जो। लिखण जे वाले सां सभ खां बहितर तरीक़ो इहो आहे त ॿार खे तव्हां चओ त ॿार किताब खे साम्हूं रखी कापी खणी किताब तां उतारींदो वञे, कापीअ ते लिखंदो सॼो सबक़ु जेतिरो हुनजो सबक़ु आहे उहो सबक़ु लिखी ॾेखारींदो। उन खां पोइ उन सबक़ु में जेके हुन ग़लतियूं कयूं आहिनि उहे ग़लतियूं तव्हां हुनखे सुफ़नि जी सूरत में लिखी ॾियो त उहे लिखी ॾेखारे, पर ज़्यादा सुफ़ा न लिखी ॾियो ॿार खे। ॿार खे ॾुखे में ॾुखी जेका शइ कंदी आहे उहा लिखणु कंदी आहे ज़्यादातर ॿारनि खे। उन लाइ बहितर ॿार खे तव्हां हिकिड़ो सुफ़ो लिखी ॾियो। जेकॾहिं हिकिड़े सुफ़े खां बि घटि अखर आहिनि हुनजा ग़लती वारा, जंहिंमें फ़र्ज़ु कयो हिकिड़ो लफ़्ज़ आहे या ॿ लफ़्ज़ आहिनि जन मां सॼो सुफ़ो कोन थो भरिजे लेकिन सुफ़े जो अधु थो भरिजे, त इहो अञा बहितर आहे। पर जे ॿार खे ज़्यादा आहिनि ग़लतियूं, हिकिड़े सुफ़े खां वधीक ग़लतियूं थी वञनि त पोइ तव्हां चूंड करे कुझु अल्फाज़ ॿार खे लिखी ॾियो ऐं कुझु अहिड़ा अल्फाज़ चूंडियो जेके अॻिते बि ईंदा उहे ॿार खे भली तव्हां हिते न लिखी ॾियो, ॿार जी जीअं वज़न घटि थिए। जॾहिं ॿार उहो सुफ़ा लिखी ॾिए त पोइ तव्हां हुन ॿार खे वरी यादि लिखारायो। यादि लिखाइण में जेके ग़लतियूं पवनि वरी उन्हनि जो हिकिड़ो सुफ़ो लिखी ॾियो। वरी उहो सुफ़ो ॿारु लिखंदो, अहिड़े तरीक़ेकार सां ॿार जी लिखणी तमामु बहितर थी वेंदी। ॿारु पढ़ण सां गॾु लिखण बि सिखी वेंदो। पढ़ण जे हवाले सां हिकिड़ी बहितरीनु फ़ाइदे वारी ॻाल्हि, ॿार खे 3 चुकुनि ताईं रिआयत ॾियो। हिकिड़ी चुक ते ॿार खे सबक़ु कचो न करायो, ॿिनि ते बि कचो न करायो। खां वधीक जेकॾहिं तव्हां ॿार खे ॿुधंदा वेंदो न पोइ ॿारु ग़लति पढ़ंदो वेंदो। जो 3, 4, 5, 6 चुकुनि ताईं जेकॾहिं तव्हां ॿार खे रिआयत ॾींदो, इहे सबक़ु ॾिसो केतिरो आहे, अखर ई चंद आहिनि, इन्हनि में एतिरियुनि सारियुनि ग़लतियुनि जी गुंजाइश न हूंदी आहे। 3 चुक पइजी वञे त पोइ तव्हां ॿार खे साॻियो सबक़ु ॾियो। 3 चुकनि खां घटि पवनि त सबक़ु तव्हां अॻिते वधाए सघो था। ऐं उहो इन जे करे 3 चुक ते जेकॾहिं तव्हां ॿार खे सबक़ु कचो कराईंदो त ॿार जो हौसलो पस्त थींदो। ॿारु सोचींदो त मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे हिनखे पढ़णु सम्झणु, त ॿार जी मश्क थींदी जंहिंसां ॿार जो हौसलो वधंदो। मश्क थियण सां ॿार खे पढ़ण में आसानी बि थींदी वेंदी, ॿारु सिखंदो बि वेंदो। 2 चुक खां पोइ बि तव्हां ॿार खे अॻिते वधायो था, ॿार जी अञा ज़्यादा मश्क थिए थी, ॿार जो हौसलो बि पस्त कोन थो थिए। 3 चुकूं पइजी वियूं, हाणे ॿार जो हर भुरू हौसलो पस्त कोन थींदो। हेतिरो सारो पढ़ी आयो आहे, 2-3 अल्फाज़ पढ़ी आयो आहे लाॻीता। उन खां पोइ तव्हां ॿार खे इहो अहसासु ॾियारींदो त हाणे तूं जेको हीउ पको न करे आयो आहीं या हिन खे तूं हिन तरीक़े सां थो पढ़ी, इहो हिन तरीक़े सां न बल्कि हिन तरीक़े सां पढ़िबो। ॿार खे तव्हां भेरो ॾेई छॾियो ऐं भेरो बि अहिड़े तरीक़े सां जो ॿार जो तसवुरु क्लियर थींदो वञे, कॉन्सेप्ट क्लियर थींदो वञे, ॿारु पाण सम्झंदो वञे
ऐं क्रिएटिविटी जेका ॿार जी सलाहियत आहे सोचण वारी उहा वधंदी वञे, पोइ वरी ॿिए ॾींहं ते उतां खां अॻिते। त इन तरीक़े सां इंशाअल्लाह ॿारनि में तमामु घणो पढ़ण ऐं लिखण जो शौक़ु आहे उहो वधंदो ऐं उन्हनि जी क़ाबिलियत बि वधंदी इंशाअल्लाह। वधंदी सिंध त वधंदी सिंध। तव्हांखे वीडियो बहितरु लॻी आहे त लाइक करे छॾियो, जेकॾहिं का राय ॾियणु चाहियो त कमेंट ज़रूरु करे छॾिजो, जेकॾहिं आईंदा वीडियोज़ ॾिसणु चाहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾिजो। अल्लाह हाफ़िज़।